घोटकी में एसटीपी पारां शहर अंदर गंदगी के खिलाफ एहतजाज कियो वियो। एसटीपी कारकुनन ख़ालिद लाखे, ज़ाहिद मीरानी, नाहिद हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त घोटकी म्यूनिसिपल चेयरमैन ऐं सीएमओ जी नाअहली सबबि शहर गंदगीअ जे भर चढ़ी वियो आहे। हुननि चयो त म्यूनिसिपल चेयरमैन असगर शाह ऐं सीएमओ नादिर शाह जो माल ते झेड़ो आहे, जंहिं सबबि हर हंधि गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। अॻवाननि चयो त गंदगीअ सबबि बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि, जॾहिं त नालियुनि जे पाणीअ सबबि ॿार घरां नथा निकिरी सघनि। अॻवाननि मुतालबो कयो त म्यूनिसिपल कमेटीअ जे चेयरमैन ऐं सीएमओ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहरियुनि खे तकलीफ़ मां कढियो वञे। नवाबशाह में पीपी शीनबे पारां लबे गुजरवाह पार्क ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि इरशाद ख़ास केली, एजाज मीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ॿाहिरां सख़्तु मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त लबे गुजरवाह पार्क शहरियुनि जी तफ़रीह लाइ करोड़ रुपया ख़र्च करे 10 साल अॻु ठाहियो वियो, जिते बाअसर डॉक्टर मुनीर आराई दुकान ठाराए रहियो आहे, जॾहिं त पीपी अॻवान फिरोज़ लगारी रेस्टोरेंट ठाहे रहियो आहे। अॻवाननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ क़दम खणी बेचैनी ख़तमु कई वञे। सुई गैस भरिसां नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। साजिद अली क़ादरी, मुज़म्मिल बाजवा ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 4 ॾींहं अॻु सफ़दर बाजवा खे क़त्ल कयो वियो, पर सेठा जा पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त हू केतिरा ई भेरा थाणे जा चकर काटे थकिजी पिया आहिनि, पर पुलिस रुॻो आसरा ॾेई रही आहे। अॻवाननि मुतालबो कयो त जल्द नोटिस वठी सफ़दर बाजवा जा क़ातिल गिरफ़्तार करे खेनि कानून जे कटहरे में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मेयर में जवाबदार नारीअ ते छुरियुनि जा वार करण बाद पाण बि आपघात करे छॾियो। मंसूर कॉलोनी में जवाबदार शफ़ीक ॾेपर घर में दाख़िल थी नारी साइमा ते छुरियुनि जा वार कया। जवाबदार पाण खे बि छुरियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे मेड़ अस्पताल मुंतक़िल कयो। जवाबदार शफ़ीक ॾेपर खे लाड़काणे इहो पियो वियो त हुन रस्ते में दम धणीअ वारे कयो। नारी साइमा ॾेपर जी हालत बि गर्दी जोगी ॿुधाई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk